इंसान जे जिस्म में हूअं त केतिरियूं ई अहिड़ियूं ॻाल्हियूं मौजूदु आहिनि जेके कंहिंखे ख़बर न हूंदी। जेकॾहिं हिक हिक उज़वे जी हिक हिक ख़ासियत जी बि ॻाल्हि कजे तॾहिं बि अहिड़ो को बि माण्हू मौजूदु न हूंदो जंहिंखे पंहिंजे जिस्म जे सभिनी उज़वनि जी ख़ासियतुनि या कमकार जी ॼाण हुजे। थी सघे थो त केतिरनि ई माण्हुनि खे जिस्म जे घणनि उज़वनि जे कमकार जी ख़बर हुजे, पर अहिड़ा केतिरा ई उज़वा बि आहिनि जिन बाबति मुकमल ॼाण कंहिं डॉक्टर या साइंसदान खे बि न हूंदी। आम माण्हूअ खे त जिस्म जे उज़वनि जे तादाद जी बि ख़बर न हूंदी त असांजे जिस्म में केतिरा ऐं कहिड़ा उज़व आहिनि। बहरहाल हिते असां ॻाल्हि कंदासीं ज़बान जी हिक अहिड़ी ख़ासियत जी जेका थी सघे थो त कंहिंखे ख़बर न हुजे, पर इहा ज़बान जी हक़ीक़त हूंदी आहे। आङुरियुनि जी प्रिंट्स बाबति त सभु कंहिंखे ख़बर हूंदी, जंहिंखे फिंगर प्रिंट्स चयो वञे थो। बैंक ऐं कुझु सरकारी तोड़े ख़ानगी इदारनि में कमु कंदड़ माण्हुनि खे त इन बाबति सही नमूने ख़बर हूंदी। इहा बि सभु कंहिंखे ख़बर हूंदी त कुदरती तौर ते हर इंसान जी फिंगर प्रिंट ॿिए इंसान खां मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हिक आङुर जे नंढे दाइरे खे ॾिसजे ऐं खरबे इंसाननि खे ॾिसजे त इहो मञणु ॾुखियो हूंदो आहे त को सभिनी जी फिंगर प्रिंट मुख़्तलिफ़ हूंदी, पर हक़ीक़त में ईअं ई हूंदो आहे। पर इहा हैरत रुॻो इते दंग नथी करे। जीअं सभिनी इंसाननि जी फिंगर प्रिंट मुख़्तलिफ़ हूंदी आहे, ईअं ई धरतीअ ते मौजूदु सभिनी इंसाननि जी ज़बान जी बि प्रिंट थिए थी, जेका पिणु मुख़्तलिफ़ हूंदी आहे। हैरान कंदड़ ॻाल्हि इहा बि आहे त आङुर तोड़े ज़बान खे कंहिं बि ज़ख़्म या नुक़सान थियण जे करे जेकॾहिं तव्हां जूं प्रिंट्स मिटिजी वञनि थियूं त थोरे वक़्त खां पोइ आङुरियुनि ते जेका खल चढ़ंदी या ज़बान जो मथाशिरो ॿीहर ठही बीहंदो त ॿिन्हीअ जी प्रिंट्स में को बि फ़र्क़ु न हूंदो आहे। आङुरियुनि तोड़े ज़बान जूं इहे प्रिंट्स इंसान जे DNA तरफ़ां इंतिहाई एतमाद जोगे अंदाज़ सां हड़नी माण्हुनि ॾांहुं मुंतकिल ऐं कापी थींदियूं आहिनि, जेके सॼी दुनिया जे इंसाननि में हिक जहिड़ियूं कॾहिं बि नथियूं थी सघनि, न ई वरी उन्हनि खे ज़ख़्मनि या कटिजण जे करे मिटजण खां पोइ मटिजी सघनि थियूं।